छॾाए कन में ख़ास आहे नी हिकु दफ़ो भुल में अची वियो साईं मां त बेहाल आहियां अरे चमाट लक्ष्मी सभिनी जो भलो कंदी भगवान हेॾा ॾींहं थी विया आहिनि तोखे बकरो न मोकिलियो आहे अॼु त तूं मूंखे तगड़ो बकरो मोकिले छॾ त हलाल करे छॾियासि कुझु त छॾाए कन में ख़ास आहे नी हुकुम डीसी साहिब मखण हुकुम वरी छा जो वे ॾिसी वेठो न हा साईं तव्हांखे ॾिसां वेठो न बेवकूफ़ मूंखे न महांगाई ॾिसी वेठो न कन में ख़ास आहे नी हिकिड़ो त ॾाटे बगल महांगाई मारियो आहे ॿियो वरी मथी कमाई खे बूच लॻी वियो आहे हले कुझु त छॾाए इहो वरी कीअं साहिब कन में ख़ास आहे नी अरे नक्शो पास कराइण वारनि जो अदद घटिजंदो थो वञे ऐं एंटी करप्शन वारनि जो अदद वधंदो थो वञे कुझु त छॾाए अरे यमदूतनि वांगुरु हुननि जो बि को भरोसो न रहियो आहे हा साईं यमदूत डॉक्टर वसीले इतला ॾेई पोइ खणंदा आहिनि हिननि त उन्हनि जो बि रिकॉर्ड टोड़े छॾियो आहे बिना इंटीमेशन जेॾी महिल खपे ओॾी महिल टपी था पवनि कन में ख़ास आहे नी छा त उहो ज़मानो हो मखण राशननि जे दुकाननि खां बि डिघी लाइन असांजी ऑफिस जे अॻियां लॻंदी हुई अरे कुझु त छॾाए साईं सच था चओ उन टाइम ते केॾी न सस्ताई हुई गरीब में गरीब माण्हू बि बैंक मां लोन वठी करे अची नक्शा पास कराइण पंहिंजी लाइन में बीहंदो हो कन में ख़ास आहे नी अरे न सिर्फ़ु एतिरो मुंहिंजो नालो वठी करे हिक ॿिए खे चवंदा हुआ ॾिनो पुटु छुटे जो ऐं मुंहिंजी फीअ सां गॾु मुंहिंजी मुखड़ के लाइ ॾखणा बि ॾेई वेंदा हुआ कुझु त छॾाए हा साईं को डपडा हूंदो ई कोन हो ॾखड़ा जो क़ाइदे मूजिब हूंदी हुई न ॾियण वारो हिपकंदो हो न वठण वारे जा हथ ॾकंदा हुआ कॾहिं में ख़ासि ऐं हाणे त ॿिली वांगुरु नूसे कुते वांगुरु सूंघे डप में अधु मुंहुं थी पैसा था वठणा पवनि अरे कुझु त छॾाए हा साईं उहे बि किथे सवला था मिलनि पिया अरे हा हिकु ॿ ॼणो नक्शो पास करणु अचनि था उहे बि MLA मिनिस्टर जी सिफारिश खणी था अचनि ऐं कमु लहण खां पोइ पेट खे लत हणी हथ में आङूठो ॾेई थैंक यू चई हलिया था वञनि अरे कुझु त छॾायो साईं भॻवान जे घर देर आहे अंधेर न आहे स्वासन सां गॾु गिरह बि ॾींदो रहे थो हा मखण सच थो चई कॾहिं कॾहिं हिकु ॿ बकरा अची करे पेट खे हथ त ॾेई था वञनि हा साईं तव्हां सच था चओ बकरा भले थोड़ा था अचनि पर सणबा था अचनि पिया असुल गले ताईं पेट भरे था वञनि पिया कन में ख़ास आहे नी हा पर पेट फाड़ण लाइ गिजुनि वांगुरु एंटी करप्शन वारा त वेठा आहिनि न उन्हनि खां संभालणो थो पवे अरे कुझु त छॾायो साईं हाणे इन्हनि भूतनि खे विसारे भॻवान जो नालो वठो त पंहिंजो कमु शुरू कयूं कन में ख़ास आहे नी चङो चओ झूलेलाल हाणे वञ को सणबो बकरो ॻोल्हे अचे त कयूं हलाल कुझु त छॾायो
जी असां तव्हांजी आज्ञा था कयूं पिया तव्हांजो हिन गाए गुल सां स्वागत था कयूं स्वागत साईं असां हर कंहिं ग्राहक जो फुलनि सां स्वागत कंदा आहियूं आखिर खट तव्हां में वसूल करणो आहे न साईं वियो साईं सर ही आहिनि मिस्टर खुशहाल दास भूकंप खां अॻु हिननि 40 मकान ठाहिया हा भूकंप में 40 जा 40 सुआ हा माण्हू बेहाल ही निहाल ऐं साईं पाण बि लापता थी वियो हो कन में ख़ारस आहे नी लापता थियो त पोइ वरी पैदा किथां थियो साईं 3 सालनि खां पोइ पुलिस हिनखे ॻोल्हे लधो आहे ऐं वरी ज़मानत ते छुटी पायो आहे अच्छा कन में ख़ारस आहे नी अरे भाई खुशहाल दास किथे वञी लिखियो है कुछ तो छड़ाए साईं वडन हथन खबर ना है किथे लिकाए हो पर शाबाश आहे पुलिस वारन के जिन सेठ खुशहाल दास के गोले लदो लगे तो न के असा लाई गोले कढो तो साईं ताजो नक्शो कढो त ॾिसां ओ 60 मकान जो नक्शो 40 मकान किराना मां पेट कोन भरजियो हाणे 60 मकान जो नक्शो खणी आया साईं भगवान शायद हिनखे मकान वसीले माण्हुनि खे मथे मोकलण जी एजेंसी ॾिनी आहे पहिरियों 40 मकाननि जे माण्हुनि खे मोकलियईं हाणे 60 मकाननि जे माण्हुनि खे मोकलींदो पर तू हरू भरू फ्लैटनि जे पुठियां छो पियो आहीं सोची थो ज़िलज़िले सबब घणा माण्हू मरंदा साईं केरा था रोज रोज भूकंप अचन एक दफो भूल में अची वियो तव्हां खे त ख़बर आहे साईं हिन शहर में धरतीअ ते पैर रखण जी जगह न आहे हाणे मूं जहिड़ा माण्हू मकाननि जे मथां मकान ठाहींदा तॾहिं त मुश्किल सां माण्हू हुन में मापी सघंदा हा पर खुशहाल दास तू बिल्डिंग त पक्की ठाहींदे न हीअं न हिकिड़ो झटको लॻे ऐं बिल्डिंग हेठि ऐं पोइ 2 ॼणा जेल में चकी पीसिंग साईं मूंखे ॾाढो अफ़सोस थींदो मां तव्हां सां गॾु न हूंदुसि कन में ख़ारस आहे नी साईं यो कम हुन मालिक जो है जे माण्हुनि खे पैदा कयो आहे पाण छो हुन जे कम में टंगर आहियूं साईं पाण पंहिंजो कम कयूं तव्हां भी नक्शा पास कयो ऐं मां मकाननि जे मथां मकान ठाहियां साईं पोइ जे रोटीअ जी चिंता छॾियो हीअं रुगो नोट खाइण जी चिंता कयो पोइ जो नसीब भाई खुशहाल दास चई त सच थो चङो विझ नोट इन फाइल में त मां बि विझां डस्टबिन बापा माया खे अॼुकल्ह हथ लॻाइण ऐं पांव टखण पाप आहे पाप अरे कुझु त छॾाए छो न साईं कुछ कुर्ब कयो हाणे छा आहे एंटी करप्शन वारनि जे डप खां असां अख डबल करे छॾिया आहिनि बस जेतिरो विधो अथव ओतिरा थोरा ॿिया सिरकाए छॾियो कन में ख़ारस आहे नी हा साईं वाह साईं वाह भाई वक्त तव्हांखे विद्वान ठाहे छॾियो आहे हा ही वठो पैसा केरो असांजे मथां बोझ आहे सॼो भार आहे पब्लिक जे मथां ही वठो पूरा 40 अथव त मां वञी लॻां ॿिए कम ते तव्हां बस जल्द में जल्द मुंहिंजे 60 मकाननि जो नक्शो पास करे ॾिजो साईं खुशहाल दास अॼुकल्ह बेईमानी जो धंधो ईमानदारी सां थींदो आहे इन करे पैसा ॻणण जी बिल्कुलु ज़रूरत न आहे बस थैंक यू वेरी मच कन में ख़ारस आहे नी अचो साईं अचो हाणे तव्हां छुटाया अचो साईं मां सुभाणे ई तव्हांजी फाइल साहिब खां कढाए वठंदुसि बस तव्हां हिकिड़ो कुर्ब कयो
5,000 रुपया मुंहिंजा रखिजो। भॻवान तव्हांजो भलो कंदो, भॻवान तव्हांजो भलो कंदो। कन में कार्ड्स आहे नी। वाह भॻवान वाह, छो त सणबो बकरो मोकिली, बस ई महिर कंदो अच। अचो अचो साईं, अचो अचो साईं। कन में कार्ड्स आहे नी। अचो अचो अचो। पढ़ो साईं, तव्हांजो स्वागत आहे। स्वागत? मां बेहाल आहियां। अरे तव्हां बेहाल आहियो, उन में काई वॾी ॻाल्हि आहे। असां तव्हांखे ॾिसी करे ख़ुशहाल आहियूं। कन में कार्ड्स आहे नी। साईं, पादर ॿाहिरि लाहियो आहियां ऐं शाल ऐं पग गॾु आहे। मां बेहाल आहियां। अरे साईं, भले पादर पंदर पाए अचो, सभु हलंदो साईं। बसि तव्हां नक्शो ॾियो त असां तव्हांखे नक्शे पास करण जो प्रोसीजर सम्झाए छॾियूं। अचो अचो साईं, वियो नी। कन में कार्ड्स आहे नी। अचो अचो वियो वियो। साईं, ही वठो नक्शो, जल्दी पास करे ॾियो त घरवारी खे ख़ुशि करे हुनखे घर ठाराए ॾियां। मां बेहाल आहियां। हाँ, ही वटि फाइल। हिन में 20 थपियूं विझजांइ ऐं कुझु सम्झ में न अचई त मखण खां पुछजांइ। अरे कुझु त छॾाए। मां त बेहाल आहियां साईं। मखण मूंखे साहिब 20 थपियूं चई आहिनि, पर मां त बेहाल आहियां। अरे भाई, साहिब चवण जो मतिलब आहे त कुछ जेब ढिलो कर, पर्स कढे कुछ विझ। कन में कार्ड्स आहे नी। साईं, बटूअ में त 1000 जा नोट आहिनि, उहे बि ॾ। छा सभु विझां? साईं, मां बेहाल आहियां। अरे भाई, तूं बेहाल हुजी त हुजी। अॼु तूं घर वञ, सुभाणे एतिरा ॿिया बि खणी अचिजांइ। हा, 2 एक्स्ट्रा खणी अचिजांइ मुंहिंजे लाइ, सम्झे न। कन में कार्ड्स आहे नी। साईं, मां त ग़रीब आहियां, ग़रीबी जी लकीर जे हेठां आहियां। साईं, मां त बेहाल आहियां। हर कम में सरकार खां 50% सब्सिडी वठंदो आहियां। तव्हां बि 50% ॾियो न, 10 में कम हलंदो। मां बेहाल आहियां। ग़रीबी रेखा जे हेठां वारो माण्हू आहीं। हर कंहिं शइ में 50% सब्सिडी वठंदो आहीं। तॾहिं 10 रूमनि वारी जॻह जो नक्शो खणी आयो आहीं। सरकार खां हर का शइ फ्री में मिलण वारी अथई छा? हल हल त तोखे साहिब वटि वठी हलां ऐं तोखे सम्झायां। हल हल। साईं, मां त बेहाल आहियां। साईं, कन में कार्ड्स आहे नी। साईं, ग़रीबी रेखा जे हेठां जो माण्हू आहे, हर कम में सब्सिडी खपेसि। पोइ साईं, हिन लाइ कहिड़ो हुकुम आहे? कन में कार्ड्स आहे नी। अरे कुछ त छॾाए। मखण, तोखे बि शर्म नथो अची? ग़रीब माण्हू खे बि नथो छॾी? अरे हिनखे त 100% सब्सिडी मिलणु खपे, मान सम्मान मिलणु खपे। कन में कार्ड्स आहे नी। मान सम्मान उहो वरी छो? अरे ॾिसी नथो, मेरी पग पाए आयो आहे। अरे कल्ह मूंखे जलसे में नई पग मिली आहे, उहा त पारायूंसि। वाह साईं वाह। कन में कार्ड्स आहे नी। साईं, साईं, मां त बेहाल आहियां। हा, अच भाई बेहाल त तोखे नई पग पाए मां धनबाग थियां। हलिया। कन में कार्ड्स आहे नी। अरे भाई, तू तो तुझा भाग खुली विया। असां साहिब तोखे नई पग पाए ॾे थो। भाई जल्दी पग दे। मूंखे न अरे हा हा भाई। अरे न छाती यार। हा हा चओ। अरे हा हा चओ यार। हा हा चओ। अरे यार, पग तोखे पाए तो तू कमाल तो करी। अरे वाह, तुझा भाग खुली विया। तो देखा साहिब तोखे पग पाए दिया। अरे शिकल एड़ी छो ठाई दे। साईं, तव्हां मूंखे नई पग पाती, उन जा लख लख शुक्राना, पर मुंहिंजी झूनी पग त मूंखे वापसि ॾियो न। बेहाल कल्ह झूनी पग बदिरां मां तोखे नई पाती न, अञा बि अखियूं न में विझी ठो आई। न साईं, इहा पग त मुंहिंजे वॾड़नि जी पग आहे, पुरानी आहे त छा थी पियो, पर मुंहिंजे लाइ इहा पग लखनि में आहे, लखनि में। ऐं मेरी बि आहे त छा थी पियो, इहा खानदानी पग आहे,
ये मां ताके न तो दई सका, मां बेहाल आया। चङो चङो ठीकु आहे, 10 मिंट हिनखे ॿाहिरि वठी वञ, मोकिलाए थो तुंहिंजी लखनि वारी पग। कुझु त छॾाए। साईं 10 मिंट में तो मां लुटिजी वेंदो, बर्बाद थी वेंदो, मुंहिंजो कमु लही वेंदो। ठीकु आहे ठीकु आहे, हिन मां मूं 22 नोट कढी छॾिया आहिनि, 20 मुंहिंजा ऐं 2 हिन जा। तुंहिंजो नक्शो पास थी वेंदो, वठ। कुझु त छॾाए। करे का जाएगी मां बेहाल आया। अरे भाऊ ये असाई नहीं पक गए थे छरिंदो वने या खणी करे किडाल जो वनी करे का जाएगी साई मुर्गो आखिर कथा बचंदो करे में का साई अरे साईं बेहाल के दागो पई बेहाल करे छजोस पर साईं तव्हांखे कीअं ख़बर पई त हुन जे पद में नोट आहिनि करे कार साईं। अरे इहो ई त डीसीए जो दिमाग़ आहे, तॾहिं त तूं में मूं में फ़र्क़ु आहे बेवकूफ़ आहे। साईं तव्हां रिश्वत जा पैसा फाइल में छो वठंदा आहियो ऐं वरी उनखे डस्टबिन में छो पिटी कंदा आहियो करे में कार साईं। मखण सम्झी नथो, पैसा फाइल में हूंदा त असांजी फिंगरप्रिंट कोन ईंदी ऐं डस्टबिन में हूंदा त असां चवंदासीं असांखे ख़बर ई कोन्हे अलाए कंहिंजा पैसा आहिनि। कुझु त छॾाए। मञो साईं मञो, तव्हांजे दिमाग़ खे मञो, तव्हांखे पकड़ण लाइ एंटी करप्शन वारनि खे 10 जनम वठणा पवंदा, शायदि तॾहिं बि न पकड़े सघंदा। कन में का साईं। हाणे मखण ॿियो को बकरो त कोन्हे ॿाहिरि? न साईं ॿाहिरि केरु कोन्हे को। हल त पोइ पेट पूजा करे अचूं। हा साईं चो न। अरे कुझु त छॾाए। हणी टमाटर अरे इनके अंदर घुसींदा लाजो पिया। हणी टमाटर मूंखे छो टमाटर हणंदा मां छा कयो एक कन में काज़ा आहे नी। हणी टमाटर 6 महीननि खां हिते नक्शो पास करण लाइ ॾिनो आहे, रोज धर्म जा धिक्का पई खावां, अञा नक्शो पास न थियो आहे। हणी टमाटर कन में कार आहे नी, हिन में खास है त इहे ड्रॉप्स विझ न। हणी टमाटर विझाईंदुसि पर तव्हां बिना इजाज़त जे अंदर छो घुसी आया? कन में कार आहे नी। हणी टमाटर 6 महीननि खां धिक्का खाई मुंहिंजूं जूतियूं घसियूं हुयूं आहिनि ऐं तोखे परमिशन ॾी पई आहे। हणी टमाटर पर मैडम नक्शो पास त डीसी साहब कंदा आहिनि न, कन में कार आहे नी। त तूं छा ते कन खुजलाइण ईंदो आहीं? हणी टमाटर अरे मैडम ये डीसी साहब जी जगह है, तव्हां उथो हितां। कन में कार आहे नी। डीसी जी जगह हुजे या एसी जी, जेसिताणी मुंहिंजे घर जो नक्शो पास न थींदो तेसिताणी मां हितां न उथंदसि। हणी टमाटर मैडम तव्हां हिकु सरकारी माण्हू खे ईअं कीअं था टमाटर हणी सघो? कन में कार आहे नी। टमाटर अरे बाबा कंहिंखे था टमाटर हणो? सर सुठो थियो तव्हां अची विया, ये जगदम्बा ॾिसो न। हणी टमाटर कन में कार आहे नी। कुझु त छॾाए, ये मुंहिंजी जॻह आहे, उथो। पहिरीं मुंहिंजी जॻह जो नक्शो पास कराए पोइ मां हितां उथंदसि। हणी टमाटर हा ज़रूर तव्हांजो नक्शो ज़रूर पास कबो। उथो अचो। हणी टमाटर कुझु त छॾाए। मैडम छा नालो आहे तव्हांजो? मुंहिंजो नालो आहे गुणवंती, मुंहिंजी माउ जो नालो आहे लीलावंती, मुंहिंजी ॾाॾीअ जो नालो आहे कलावंती, मुंहिंजी पॾाॾीअ जो नालो आहे रूपवती ऐं हणी टमाटर फाइल मिली वई मोहतरमा। कुछ तो छड़ा है फाइल कुछ टमाटर ना मुझे वट पर कुछ वरी छा जो टमाटर साईं अज जो तो ॾींहुं खराब तो लगे कन में कार साईं सच तो थी यार अज तक को बकरो भी कोन आयो है
ऐं आई हीअ बकरी न शेरनी जेका बिना कुझु छॾाइण जे हणे चमाट लक्ष्मी सभिनी जो भलो करे। साईं मां खिलण मल पुट रुअण मल बर्बाद मलाणी। लक्ष्मी सभिनी जो भलो करे। ऐं तव्हां आयो मिस्टर ॾिनो मल पुट छिटो मल कमु कराऊं मलाणी। साईं हिन गुल सां असां तव्हांजो स्वागत था कयूं। स्वागत? हा साईं, असां उन हर माण्हू जो स्वागत कंदा आहियूं जिन सां असांजे घर में बरकत अचणी हूंदी आहे। उहा ॻाल्हि त साईं ठीकु आहे, पर मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में न आई त तव्हां असांजे साहिब खे कीअं सुञाणो ऐं कन में कार साहिबी। लक्ष्मी सभिनी जो भलो करे। असीं ॿई धंधे भाई आहियूं। ही नक्शे पास करण जे विभाग में आहे ऐं मां PWD। भले धंधो कोई बि हुजे पर असली धंधो त साॻियो ई आहे न। लक्ष्मी भलो करे सभिनी जो। कन में कार साहिबी। हींअर अञा ठेकेदार खां लख रुपया वठी पियो अचां। 10 नोट रखिया आहिनि खीसे में दान पुञ लाइ ऐं 60 नोट रखिया आहिनि बटूअ में मुंहिंजी जोइ लाइ ऐं बाक़ी 30 नोट लिकाए रखिया आहिनि ॻुझे खीसे में मुंहिंजी ज़ाल खां ऐं मूंखे बि त खपनि न वापरण लाइ। बाक़ी त लक्ष्मी सभिनी जो भलो करे। साईं हिकु ॻाल्हि सम्झ में न आई त हीअ सभु नोट अलॻि अलॻि छो था रखो पिया? सभु गॾु हिक ई पर्स में छो था रखो पिया? कॾहिं बि कार सां हेॾी दोस्त बेईमानी रक़म बि ईमानदारी सां विरहाइबी आहे, तॾहिं त लक्ष्मी सभिनी जो भलो कंदी। छॾी इहे ईमानदारी जूं ॻाल्हियूं। ॾे किथे आहे नक्शो ॾिसां, कुझु त छॾाए। साईं लक्ष्मी तव्हांजो भलो करे। सहुरे वटां दान में प्लॉट मिलियो, उन ते बंगलो ठाराइणो आहे। ही उनजो नक्शो अथव। लक्ष्मी तव्हांजो भलो कंदी। अरे यार सिधो चओ न, सावरनि खां ॾेती लेती में प्लॉट वसूल कयो अथई। जलियो साईं जलियो, आस्ते ॻाल्हायो। बितिन खे बि कन हूंदा आहिनि। ॾेती लेती जो अखर कढण बि गुनाह आहे ऐं वरी के पुलिस खे कंप्लेन कई न त वठी वेंदी सावरे। लक्ष्मी सभिनी जो भलो करे। छॾे न ॻाल्हियुनि खे। हा वठी क़ाइदे जी किताब विझ हिन में 20 खां मथे विझजांइ, मां तो ते छॾियां थो। ॾिनेमल खे यादि रखंदे। अरे कुझु त छॾाए। किताब में साईं लक्ष्मी माता जो हेॾो अनादार न साईं न। लक्ष्मी माता खे त ॿिन्ही हथनि में वठणु खपे, चुमणु खपे, अखियुनि ते लॻाइणु खपे, पोइ प्रेम सां पंहिंजे जेब में रखणु खपे। तॾहिं त लक्ष्मी सभिनी ते ख़ुशि थींदी। लक्ष्मी सभिनी जो भलो कंदी। खिलण महिल तूं हिन मामले में अञा ॿाहिरि आहीं, तोखे ख़बर न आहे नोटनि खे हथु लॻाइण सां फिंगरप्रिंट अची वेंदी ऐं पोइ असां फासी पवंदासीं। कुझु त छॾाए। साईं ॾिना महिल असांजो ही 2 नंबरी जो धंधो सियाणप, चालाकीअ ऐं समझदारीअ जो धंधो आहे। माण्हू माण्हू ॾिसी मोचड़ो हणण जो धंधो आहे। दिलि ऐं दिमाग़ ॿई लॻाए करे धंधो करणो पवंदो आहे। लक्ष्मी माता सभिनी जो भलो कंदी। अच तो चई यार, पर छा कयूं? अॼुकल्ह जूं हालतूं अहिड़ियूं आहिनि जो डिजी थो कमु करणो पवे। अरे कुझु त छॾाए। साईं पाण खे त बेखुटके कमु करणु खपे। जे डिॼंदासीं त ॾियण वारा डबल फ़ाइदो वठंदा। लक्ष्मी सभिनी जो भलो कंदी। चङो यार छॾी इहे ॻाल्हियूं। जेतिरो वणे ओतिरो शिरदा सां ॾे। कुझु त छॾाए। ख़ुशीअ सां खणो, जेतिरा खपे ओतिरा खणो, पर लक्ष्मी जो अनादर न कजो ऐं हिनखे डस्टबिन में न विझो। लक्ष्मी सभिनी जो भलो कंदी, सभिनी जो भलो कंदी। साईं कन में न हथनि में काश पई थिए। चङो यार, तुंहिंजी दिलि थो रखां। 40 वहिंवारी ऐं 10 दोस्तीअ ख़ातिर खणी थो वठां। तुंहिंजी विखार सलाहियूं था। हाणे खण हिन मां पैसा ऐं विझ गुझे खीसे में। लक्ष्मी तुंहिंजो भलो कंदी। मां त सिधा ई पैसा डायरी में वठंदो आहियां, कॾहिं में ख़ासि आहे नी। डायरी में पैसा वठंदे त घर वारी पैसा फुरे वेंदे,
इन करे सुठो आहे त गुझे खीसे में पैसा लिकाए रख, लक्ष्मी सभिनी जो भलो कंदी। तव्हां त साईं पहुतल फ़क़ीर था लॻो, लॻे थो घर वारी आहे चङा मोचड़ा खाधा अथव। सलाह लाइ महिरबानी। कन विकास आहे नी चङो मखण हाणे जल्दी कर, हलो लंच ते। हैं खिलण खे वठी था हलूं। अरे भाई पंहिंजे कैटेगरी जो माण्हू आहे, कॾहिं न कॾहिं कमु अची वेंदो। कुछ तो हाँ सही पैसा तो करा नहीं। कदों एक कार साइडी। अरे साईं तव्हां छो था तकलीफ़ कयो, मां ही तो तव्हांजे लाइ लंच जो बंदोबस्त कयां। लक्ष्मी माता सभिनी जो भलो कंदी। लक्ष्मी तव्हांजो भलो करे। हा 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 डीसी साहिब दया करे मुंहिंजो कमु करे छॾियो आहे। हाणे तव्हां अचो त डीसी साहिब खे 5 स्टार होटल में लंच करायूं, ठीकु आहे न? लक्ष्मी सभिनी जो भलो कंदी। दोस्त अरे छो थो सॼे शहर में डंडोरो पिटी? अरे नक्शो पास थियण में अञा टाइम लॻंदो। साईं तव्हां बिल्कुलु सही था भाई चओ। ईअं अॻकथी न कबी आहे, कुछ त छॾाए। साईं घबरायो न, पंहिंजे घर जा ई माण्हू आहिनि, दाईअ खां थोरी पेट लिकाइबो आहे। लक्ष्मी माता सभिनी जो भलो कंदी। सर असां अची वियासीं। दोस्तो तव्हांखे लख लख वाधायूं, असां पंहिंजे मक़सद में कामयाब थियासीं। हाणे त लक्ष्मी सभिनी जो भलो कंदी। मक़सद छाजो मक़सद? छा में कामयाब थिया आहियो? अरे भाई नक्शो पास थियण में टाइम लॻंदो। मिस्टर दिनामल असां एंटी करप्शन जा माण्हू आहियूं। घणे वक़्त खां तव्हां ॿिन्हिनि खे फासाइण जी कोशिशि पई कई, पर तव्हां ॿई ॼणा हथ कोन पिया आया। मस मस पाउडर लॻल नोटनि खे तव्हां हथ लॻायो आहे। मिस्टर दिनामल तव्हांजे फिंगरप्रिंट्स जा निशान असांजे हिन नोटनि ते अची चुका आहिनि। हाणे तव्हां हली सरकारी 5 स्टार होटल में रोटी खाओ। मिस्टर रमेश मोहन गिरफ्तार कयो हिननि खे। सरकारी रोटी सरकारी रोटी छॾे मूंखे छॾे मूंखे छॾे मूंखे छॾे ॾियो छॾे ॾियो छॾे मूंखे छॾे ॾियो मूंखे छॾे मूंखे।